हक़ मौजूद साथियो, अॼु असां ॿहिराड़ी जी औरतुनि जो आलमी दिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। अॼु जो ॾींहुं असां सभिनी औरतुनि जे लाइ, बिलख़ुसूस उहे औरतूं जेके ॿहिराड़ी में रहनि थियूं, मुंहिंजी अदियूं, मुंहिंजी भेणियूं, मां उन्हनि जी हिमत खे, उन्हनि जे हौसले खे, उन्हनि जे जज़्बे खे, उन्हनि जी महिनत खे सलाम थी पेश करियां, छो जो उहे न सिर्फ़ु ज़राअत में पंहिंजो हिसो विझी रहियूं आहिनि, पर उहे कारोबार करे रहियूं आहिनि, उहे नई जिद्दत ऐं नवां रुख़ ॾेई रहियूं आहिनि समाज खे। सो असां हाणे सभिनी जो फ़र्ज़ु आहे असांजो त असां उन्हनि खे तालीम में, कारोबार में ऐं डिजिटल लिटरेसी में, डिजिटल ॼाण में हिकु जेतिरो हिसो ॾियूं। छो जो बाइख़्तियार औरत मज़बूत ख़ानदान, मज़बूत बिरादरी ऐं मज़बूत पाकिस्तान जो बुनियादु विझे थी। पंहिंजा ख़्वाब सुञाणो, पंहिंजी ताक़त ते यकीन रखो ऐं पंहिंजे लाइ बहितर फ़ैसिला कयो।